पाकिस्तान पीपल्स पार्टी की मरकज़ी इतलाट सेक्रेटरी शाज़िया अता-मरी गैस की क़ीमत WECO जे मातहत कराइण वारी कोशिश की मज़म्मत कंदे चयो आहे त घुरायल महांगी LPG जो बार आवाम ते न विधो वञे। कराची में जारी कयल पंहिंजे बयान में पीपल्स पार्टी अखबार MNA शाज़िया अता-मरी चयो त वफ़ाक़ी हुकूमत होश खां कमु वठे, फ़ैसिला ज़ाती मफ़ादनि बदिरां मुल्की मफ़ाद में कया वञनि। हुन चयो त कुदरती गैस कैप्टो पावर प्लांट खे ॾेई अवाम खे गैस खां महरूम रखियो पियो वञे। वज़ीर आज़म तवानाई वज़ीर खां पुछे त हू कंहिंजी एजेंडा ते कमु करे रहियो आहे। MNA शाज़िया अता-मरी चयो त क़ौमी असेंबली में उन मामले खे उथारियो वियो पर वफ़ाक़ी वज़ीर मुतमइन न करे सघियो। को बि फ़ैसिलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खां ॿाहिरि न अचणु घुरिजे। PP अॻवान शाज़िया अता-मरी चयो त मामले खे संजीदह न वरितो वियो त अवाम जी परेशानी में वधीक इज़ाफ़ो थींदो। सियारे जी मुद में बि घरेलू वाहिपेदारनि खे गैस न पई मिले। कुदरती गैस जी बंदिश अवाम खे परेशान करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी जे अॻवान शाज़िया अता-मरी चयो त हुकूमत जे 10 महीननि दौरान CCI जो हिकु बि इजलास न थियो आहे। हुकूमत 9 ॾींहनि में इजलास घुराइण जी पाबंद आहे। वफ़ाक़ आइन जी भञकड़ी करे रहियो आहे। वफ़ाक़ इजलास न घुराए सूबनि खे फ़ैसिला साज़ीअ में आइनी हक़ खां महरूम पियो करे। वफ़ाक़ी हुकूमत खे आइन सां खेॾण जी इजाज़त न ॾींदासीं।